कोरोना वायरस जे बारे में ख़बर अथई? कोरोना वायरस मथो फिरियो अथई, दिमाग़ ख़राबु अथई। असां मौलाइण जो अली वारिस आहे, अली नबी वारिस आहे, अलाह वारिस आहे। कोरोना वरी असांजो वारिस आहे। बाबा उहो त सभिनी जा वारिस आहिनि। मां वारिस नथो चवां, वायरस थो चवां। वायरस इहो छा आहे? इहो माना विचड़ंदड़ बीमारी आहे। किथां आई आहे? इहा आई आहे चीन मां। अरे चीन जूं शयूं सभु हल्कियूं फुल्कियूं, टीवी हले थी 3 महीना, या कोरोना छा हलंदी हणी खॾ में। बाबा ही घणो हलंदी, 3 महीनो माण्हू बि मारे थो त कोरोना छा हलंदी? दिमाग़ ख़राबु थी विया। वाक़ई बि जा बाक़ी छा अलाए केतिरा माण्हू मुआ आहिनि। हल 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 असांजी सिंध जी बीमारियुनि सां पोइ विढ़ंदी त ख़बर पएसि। सिंधी वरी कहिड़ी बीमारियूं आहिनि? अरे अमाता, पोलियो, उरड़ी, तशनुक, खुनाक ऐं टीबी तसे तसे मारेसि। अरे चलियो हीअ वॾी बीमारी आहे, वॾो माना सम्झ सॼी दुनिया परेशान आहे। हल बाबा हल जान छॾ, खण पंहिंजी कोरोना, मूंखे खपे ई कोन थी। मां सम्झी अॼु सवाइ इहा थी न, ॻाल्हि सम्झ में नथी अचई, पर इहा ॻाल्हि सम्झ में ईंदई, भित साम्हूं लॻंदी न पोइ। हल 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 मोतबर थी वियो आहे, सीर जी आयो आहे असांखे डेॼाइण। कोरोना असांखे छा कंदी? वाक़ई बि ख़तरनाक आहे छा? एॾी ख़तरनाक आहे त पोइ मूंखे पहिरियों छो न ॿुधायो? अलाह साईं ख़ैरु कजांइ।